हाणे ही फेसबुक अर्निंग ॾिसो, जे मां तव्हांखे डिटेल्स ॿुधायां त ये आईडी कितां जो आहे, तव्हां यकीन न कंदो। ही हिकिड़ो दोस्त फेसबुक आईडी लाड़काणे में हलाए रहियो आहे। इन जी अर्निंग ॾिसो। जॾहिं मां इन खां पुछा कयुमि त तव्हां कंहिं ॿाहिरि मुल्क में एडमिन रखिया आहियो? इन चयो को बि एडमिन कोन्हे ॿाहिरि मुल्क में। पोइ मां हैरान थी वियुमि, थोरो रिसर्च कयुमि त आख़िर कहिड़ो वजह आहे जो फेसबुक पाकिस्तान में कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल नथो ॾे, उन लाइ ॿाहिरि मुल्क जो एडमिन करिणो थो पए। मां इन दोस्त खां जेके तफ़सील पुछा कया, उहो तफ़सील ॿुधाईंदे ॿुधाईंदे मुंहिंजे सिक्स सेंस में हिकु ॻाल्हि वेझी वियो त उहो ई आहे त इन दोस्त जो जेको बि कमु फेसबुक ते थियल आहे न, 99% ओरिजिनल कमु आहे। इन जा पंहिंजा विडिया आहिनि, पंहिंजूं तस्वीरूं आहिनि। जेको कमु कंदो आहे उहो पंहिंजे कैमरा मां तस्वीर कढी कंहिंजो वीडियो भरे फेसबुक ते रखियो आहे। थियो हीअं हूंदो त जॾहिं इनखे स्टार्स मिलियो हूंदो मोनेटाइज़ेशन जो, त उनखे सेटअप कयो हूंदो, उन खां बाद ही लगातार ओरिजिनल कमु कयो हूंदो। ओरिजिनल कमु इहो सबबु हूंदो जो इनखे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिलियो आहे। हाणे पंहिंजो फेसबुक पेज मूं ॾे सेटअप लाइ मोकिलियो आहे सऊदी अरब। हिते सिर्फ़ु उनजो जेको पे आउट आहे, जेके पैसा निकिरंदा, उहो मां जेको आहे सो सऊदी अरब जो कंदुसि त उन जा पैसा सऊदी अरब में निकिरनि। हींअर इन जो पंहिंजो बैंक अकाउंट लॻल आहे। पहिरीं असां ॾिसंदासीं त इन जे बैंक अकाउंट में ट्रांज़ेक्शन थींदो या न थींदो। अक्टूबर जे 25 तारीख़ इन जो पे आउट निकिरंदो। ही त अञा अर्निंग हले थो। इहे जेके तव्हां पैसा ॾिसो था, इन खां बि वधीक अर्निंग वधंदो। मां ॾिसंदुमि इन जो पे आउट जे पाकिस्तान में निकिरे थो, ट्रांज़ेक्शन थिए थो, ठीकु आहे, न त पोइ मां सऊदी अरब जो पे आउट अकाउंट इन में हणंदुसि, पैसा हिते निकिरंदा। त इन मां इहो ॻाल्हि साबित थिए थो त तव्हांखे जे स्टार्स मिले त तव्हां स्टार्स जो सेटअप कयो, पे आउट अकाउंट ठाहियो। पे आउट अकाउंट में कहिड़ी शयूं घुरिबल आहिनि, मां वीडियो ठाहियो आहियां। 7 मिंटनि जो वीडियो पियो आहे, को ध्यानु नथो ॾे। व्हाट्सएप ते हण वठा त असां कीअं मोनेटाइज़ करायूं। सेटअप कयो, पंहिंजो ओरिजिनल कमु कयो, कॉपी पेस्ट खां बचो। ऐं कॉपी पेस्ट खां कीअं बचूं, या कॉपी पेस्ट जो वीडियो असां कीअं एलिजिबल कयूं, माना कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु करे फेसबुक ते रखूं जीअं हू कॉपी पेस्ट जे ज़िमरे मां निकिरे। उन लाइ मां पंहिंजे व्हाट्सएप चैनल ते, सुधीर बिरोही व्हाट्सएप चैनल, ही जेको मुंहिंजो व्हाट्सएप ॾिनल आहे न फेसबुक में, इन में वेंदव, हिते जीअं मूंखे मैसेज कंदव तव्हांखे लिंक अची वेंदो मुंहिंजे व्हाट्सएप चैनल जो। उते वञो, चैनल खे फॉलो कयो, ऐं उन में जेके मां अपडेट्स ॾींदो आहियां न फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में, उनखे बि फॉलो कयो। ॾिसो, पढ़ो, ॿुधो ग़ैर सां। न सिर्फ़ु तस्वीरूं रखंदो आहियां बल्कि लिखंदो आहियां। ऐं काफ़ी दोस्तनि खे लिखणु पढ़णु न ईंदो आहे, मां पंहिंजो वॉइस बि कंदो आहियां व्हाट्सएप चैनल में। त उते उहो कॉपी पेस्ट वारो वीडियो, असली वीडियो कीअं ठाहिजे, उहो मां पंहिंजे व्हाट्सएप चैनल ते लिखी रखियो आहे। उनखे ॾिसो, सम्झो, गौर कयो। बाक़ी इनशाला हिकिड़ो आम अपडेट आहे फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में पाकिस्तान में। इनशाला नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ख़ुदा महिनत कयो। मां ही जेको टाइम आहे मां तव्हांजे लाइ रखियो आहे। मां ॿियो को कमु नथो कयां पियो, तव्हांजे लाइ मां ही टाइम रखियो आहे। ध्यानु ॾियो, ॻाल्हियूं ॿुधो। जे ॻाल्हि वणेव त इन वीडियो खे शेयर कयो, मूंखे फॉलो कयो, महिरबानी।